बेरोजगार छूने लगे jadi parti yang asal dari parti terbentuk itu. You are right, Dad. भाई सजी पार्टी में केतरी प्रॉब्लम कजन पर प्रिंस एंड रिकिंग ऑफ सवाय पार्टी अधूरी यार माइकल प्रिंस एंड की पार्टी में तो पार्टी मस्त कर रही है क्या माइकल को देश में इतनी कुछ कौन से बुरा है कॾहिं मुंहिंजी मोहबत ख़तम मोहबत जा वाइदा इक़रार ख़तम मुंहिंजे जीअण जो सहारो ख़तम अॼु वरी शराब ख़तम हिकु ॿी खपे माइकल हिकु ॿी खपे सनी अॼुकल्ह तूं तमामु घणो शराब थी तोखे कहिड़ी ख़बर माइकल मूंसां छा थियो मुंहिंजी मोहबत मुंहिंजो साथ छॾे वई जेका मुंहिंजी ज़िंदगी हुई ज़िंदगी उहा ज़ालिम ज़माने जे चवण ते दिलि खे बि चाहियो दिलि जान सां चाहियो ॾिसजां अंकल हिकु ॾींहुं ही शराब मुंहिंजो साथ Hello friends. Hi guys. सनी क्या हाल है? हाल है यहाँ सूरत में यार फ्रेंड्स सनी हाल तो बताई सूरत में आए दोस्तन जा हाल है सूरत हल करण सां दोस्तन जो तो कम है जेकॾहिं असां दोस्तन जे कम न अचूं त पोइ असांजी दोस्ती खे दोस्ती छॾिजे पोइ विकी तो पोइ दोस्ती निभाइण जो ॿियो कहिड़ो तरीक़ो आहे हाँ हाँ मूंखे बि ख़बर पए दोस्ती कीअं निभाइबी जॉन तूं चाहे केतिरी कोशिश करे पर प्रिंस जहिड़ी दोस्ती कोन निभाए सघंदी मुंहिंजो बसि हुजे त तव्हां दोस्तनि जे मथां पंहिंजी सॼी ज़िंदगी क़ुर्बान करे छॾिया पर अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो नओं सरप्राइज़
सुंदरी, you go. यार तारो भलो थियो यार थैंक्स यार थैंक्स पर हाण किथे हलण घुर्जे। हाँ बंटी काफी अरसे खां कंहिं वीरान जगह ते बि न हलिया। हयार वाक़े कंहिं अहिड़ी वीरान जॻह ते हलिजे जिते हलिया न अचूं। छो न रात राम में गुज़ारे जिंददारनि जी दुर्गुन में सन्नाटे जे बाहुनि में गुज़ारे। आदाब, 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 आदाब। सनाट जी बाउनि में मां तव्हांजो मतिलबु न सम्झी। मतलब वरी कहिड़ो दोस्तो, मतलब त साफ़ ऐं शफ़ाफ़ आहे। हिकु अहिड़ी वीरान जॻह ते हुजे जिते को बि इंसान न वरी को शहर जो शोर शराबो हुजे, रुगो सन्नाटो ई सन्नाटो, न वरी को ओए वो आ जागे केड़ी छो न प्रिंस जे पढ़ाई जी हवेली हलिजे। छा उहा हवेली वाकई वीरान आहे प्रिंस? हाया डेविड, उहा हवेली वाकई वीरान आहे। कुझु साल अॻु हुते हिकु भयंकर तूफ़ान आयो जंहिंजे करे आसपास जा ॻोठ तबाह वीरान थी विया, पर असांजी हवेली बि हमेशह हमेशह लाइ वीरान थी वई ऐं हुते हाणे को बि कोन वेंदो आहे। प्रिंस तू हुन हवेली में कॾहिं न आई वियो? मुंहिंजे माइटनि इन हवेली जे साए में वञण खां मूंखे रोकियो हो, पर तव्हां दोस्तनि खे ॾिसी करे मुंहिंजी दिलि चयो त अॼु मां तव्हां सां गॾु ई घुमी वठंदुसि। ओए यार देर चाहिए यार।
दरअसल अॼु राति हिन हवेलीअ में रहंदासीं, सुबुह थींदे ई हितां हलिया वेंदासीं। हिते राति रहण जे लाइ माण्हू ईंदा त ज़रूरु आहे, अने वञण जे लाइ हितां हमेशह हमेशह जे लाइ दरवाज़ा बंदि आहे, हमेशह हमेशह जे लाइ। माइंड न करो, ये दरअसल मेंटल केस हो रहा है। यार प्रिंस, तो त चयो त हिते हिकु ज़बरदस्त तूफ़ान आयो ऐं उन तूफ़ान में पूरी हवेली ऐं आसपास जो शहर बर्बाद थी वियो। पोइ ही चौकीदार किथां आयो? यार बंटी, मां त हिन हवेलीअ में पहिरियों दफ़ो आयो। थी सघे थो बाबा वारनि सार संभाल लाइ को चौकीदार रखियो हुजे। यार बंटी, मूंखे त हिन चौकीदार मां डपल गिरियो आहे। कहिड़ो ॾिठो नहीं तो घर वेही रह न, पोइ घरां छा था निकिरो। छॾियो वजाए बेह सघे, हलो त हली हवेली घुमूं। अरे यार माइकल, इतनी शराब छो थो? एतिरी शराब न कयो। जो काम करे तो वठी वञे। यार प्रिंस, ही हवेली पुरानी आहे, ॾाढी शानदार आहे। शानदार ऐं खौफ़नाक आहे। यार जेकॾहिं मां हिते अकेलो हुजां त मुंहिंजो साह न मिलिया। दिल मज़बूत ऐं हौसला बुलंद हुजनि त पोइ भूत आत्मा पंहिंजो कुझु बि बिगाड़े कोन सघनि। प्रिंस जहिड़ा दोस्त हूंदे असां सभिनी खे कहिड़ो डपु।
ॾींहं त पाण खे ख़ुदा खां घुरिजे जंहिं पाण खे पैदा कयो आहे। बाक़ी मौत त मुक़दर आहे, जे लिखियल हूंदो त ज़रूरु थींदो। मुक़दर त उन्हनि जो भलो हूंदा आहे जेके माउ पीउ जी दुआ हूंदी आहे। असीं त माउ पीउ जा पिचर ऐं नाफ़रमान औलाद आहियूं जेके शराब जे नशे में ऐं दौलत जी धुन में घर खां निकिरियो ॿाहिरि अचाए थो। आख़िरकार एतिरी दौलत कीअं ख़तम थींदी? हाणे यार चल खाने पीने जो सोचो। त पोइ देरि छा जी आहे? खोलियो बोतलूं, ठाहियो पेक, पी टुन। पंहिंजे सूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे ॻाल्हायां। कीअं लॻी मुंहिंजे ॾाॾे जी हवेली? हाँ यार फ्रेंड्स, हवेली ॾाढी ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्त आहे। ऐं असां एतिरो सोचियो बि कोन हो त एतिरी ख़ूबसूरत हवेली असां ॾिसंदा। मूंखे त हिन ॻाल्हि ते कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आयो जेको अॼु पियो थिए। यार फ्रेंड्स पंहिंजा दोस्त रहिजी विया किथे। पोइ देरि छा कया, उन्हनि खे हवेली जो पतो ॾे त अची मज़ो वठूं। हलो किथे आहियो? असां प्रिंस जे बरदारी जी हवेली ते आहियूं, हुते तव्हां पहुची वञो जल्दी अचो ॼाण। हा महिरबानी। यार प्रिंस, ही त हवेली मूंखे ॾाढी पसंदि आई आहे। जे ही हवेली ठाही हूंदी ॾाढी महिनत सां ठाही हूंदी न। दोस्तो मूंखे त ॾाढो हिन जो नक्शो वणियो। दोस्तों ये तो ॾाढो पाक शानदार शहर खां ॾाढो परे आहे, वीरान जाइ ते। असां सम्झो तव्हां शायदि कंहिं समय ते भुलिजी वियो, इन शायदि तव्हां जो अहिड़े सां मित्र में रहिया, तो सॉरी। ठीकु आहे दोस्तों, तव्हां बि थी आया हूंदो ऐं असां बि काफ़ी समय गुज़ारियूं, त हाणे आराम कजे, सुबुह जो वरी अची कचेरी कंदासीं। ओके
मेरा दोस्त शैतान बन चुका यार तुमसे का गलत फहमी किया है। दुनिया से यकीन करना। यार फ्रेंड्स न ही पंहिंजो दोस्त आहे हिन खे मां नथो मारे सघां। यार बंटी प्रिंस जी ॻाल्हि मञ, ही दोस्त न ही शैतान आहे, हिन खे मार, ही न त पाण खे मारे छॾींदो। जल्दी से जल्द बढ़िया ना कुछ हवेली में अचण वारनि जे लाइ दरवाज़ा हमेशह खुलियल आहे। वञण वारनि जे लाइ दरवाज़ा हमेशह बंदि आहिनि। यार प्रिंस माइकल सही चयो, बल्कि ही रूह आहे। यार बाक़ी पाण हिन ग़रीब जो इतबार न कयूं। हाणे हिन हवेली मां कीअं निकिरजे? हिन हवेली में किथे न किथे ॾेखारणो त हूंदो, ज़रूरु हथियार पियल हूंदा। हल तो खणो। पोइ हाणे पाण खे जल्द में जल्द हथियार खणणु घुरिजनि। ठीकु आहे अचो। बंटी हिन में ज़रूर कुछ न कुछ हूंदो। यार फ्रेंड्स हिन में त हथियार पिया। विक्की विक्की
ही गन पकड़िया मूंखे ॾे। हाणे तव्हां जल्दी भॼी वञो। इन हवेली जा दरवाज़ा हमेशह लाइ बंदि हूंदा आहिनि। जे तव्हांखे हिन हवेली जा दरवाज़ा खोलणा आहिनि त पोइ तव्हांखे हिकिड़ो किताबु ॻोल्हणो पवंदो। उहो 500 साल पुराणो क़दीम आहे ऐं उहो किताबु हमेशह लाइ खुली चुको आहे। ऐं जे तव्हांखे उहो किताबु ॻोल्हणो पवंदो त उहो किताब जे बंदि थी वियो त तव्हांजा नाबूत ऐं जिन सभु ख़तमु थी वेंदा। हमेशह 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 लाइ हमेशह हमेशह हमेशह। पाण खे जल्द से जल्द वो शैतानी किताब खणो पवंदो।
यार फ्रेंड्स ही तस्वीर खिंचाई इन्हें जरूर कौन मसला है हमेशा हमेशा देना हमेशा हमेशा देना